अल्हम्दुलिल्लाहि वकफ़ा वस्सलातु वस्सलामु अला इबादिहिल्लज़ीना इस्तफ़ा अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम या अय्युहन्नासु उअ्बुदू रब्बकुमुल्लज़ी खलक़कुम वल्लज़ीन मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद फ़ी मक़ामिन आख़र बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वमा अर्सलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। सदक़ल्लाहुल अज़ीम। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ से सभई पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अजीज़ो दोस्त हो प्यारा भाइरो, अवांजे आलो कुरान शरीफ़ जे बिन जगहन तां ब आयतूं तिलावत कयूं आहिनि। दुआ करियो अल्लाह ताला मूंखे सही सही बयान करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। ज़ोर सां आमीन चओ न। ऐं अल्लाह तबारक व तआला हर मुसलमान खे क़ुरान पाक जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। पहिरें नंबर ते अवांजे आॾो आयत करीमा तिलावत कयमि। या अय्युहन्नासु उअ्बुदू रब्बकुमुल्लज़ी खलक़कुम वल्लज़ीन मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। ऐ इंसानो, इबादत कयो पंहिंजे पालनहार अल्लाह जी। अल्लज़ी खलक़कुम, जंहिं रब तव्हांखे पैदा कयो आहे। मां तव्हां खां पुछा कयां थो, अबा पैदा करण वारो केरु आहे? कुझु ज़ोर सां ॻाल्हाईंदा हल। हर शइ खे ठाहिण वारो केरु आहे? हर शइ खे जोड़ण वारो केरु आहे? रब साईं जॾहिं पैदा कंदो आहे न, इंसान जो अक़ल बि कमु न कंदो आहे, दिमाग़ बि कमु न कंदो आहे, पर अल्लाह साईं ताक़त वारो आहे, पैदा करे सघंदो आहे। हज़रत साईं अब्दुल अज़ीज़ भांडे कुबे वारो रते देरे वारो रहमतुल्लाह अलैह वॾो हिकिड़ो भलारो बुज़ुर्ग इंसान थी गुज़रियो आहे। एतिरो भलारो बुज़ुर्ग इंसान हो, जॾहिं जवानीअ में दीवबंद में पढ़ण वियो। हज़रत साईं हुसैन अहमद मदनी रहमतुल्लाह अलैह जे आॾो पहिरियों सबक़ पढ़ण वेठो त हज़रत हुसैन अहमद मदनी फरमायुसि, अब्दुल अज़ीज़ सिंधी, ॾे ख़बर तोखे राति नबी साईं जी ज़ियारत नसीब थी आहे। साईं अब्दुल अज़ीज़ चयो त हाओ साईं, मूंखे राति नबी साईं जी ज़ियारत नसीब थी आहे। तालिबन हज़रत हुसैन अहमद मदनी खां पुछा कई, साईं अव्हांखे कीअं ख़बर पई त हिन नौजवान खे नबी साईं जी ज़ियारत नसीब थी आहे? पाण फरमायूं, मदीने शरीफ़ में रात जो जॾहिं मूंखे नबी साईं जी ज़ियारत थींदी हुई, उत जेका ख़ुशबू ईंदी हुई, हिन नौजवान में मूंखे उहा ख़ुशबू अचे पई। एॾो भलारो बुज़ुर्ग इंसान थी गुज़रियो आहे। उन्हीं असांजे इलाइक़े में जरार पहाड़ में वाइज़ कयो आहे।
वाइद कंदे कंदे ॻाल्हि कई त अमड़ असांखे हिकिड़ो किस्सो ॿुधाईंदी हुई। अमड़ असांखे हिकिड़ो किस्सो ॿुधाईंदी हुई। चवंदी असांजे इलाइक़े में 2 शख़्स पाण में भाइर हुआ, ज़मींदार हुया, जवान थिया, ॿिन्ही शादी कई। कुदरत सां हिकिड़े खे 7 पुट पैदा थिया, ॿिए खे वरी हिकिड़ी न्याणी पैदा थी। उन न्याणी वारो पीउ बि फ़ौत थी वियो, उन जी अम्मा बि फ़ौत थी वई। न्याणी जॾहिं जवान थी, हिन पंहिंजे वॾे पुट सां उनखे निकाह करायो। कुदरत सां 2 महीननि खां पोइ वॾो पुट जो फ़ौत थी वियो। अलाह जी बानी इद्दत में वेठी वरी ॿिए पुट सां निकाह करायसि। 2 महीननि खां पोइ उहो बि फ़ौत थी वियो। वरी 3 सां उहो फ़ौत थी वियो, 4 सां उहो फ़ौत थी वियो, 5 सां उहो फ़ौत थी वियो, 6 सां उहो फ़ौत थी वियो। हाणे जॾहिं 7 जी तयारी कई, ख़ल्क़ मिली आयसि। चवलसि ॻाल्हि त ॿुध, हीअ माई अलाए कहिड़ी निभागी आहे, 6 पुट तुंहिंजा मारिया अथई, हाणे 7 बि पुट मरी वञई, तुंहिंजी मिल्कियत केरु संभालींदो? तंहिंजे करे अहिड़ी ग़लती न कजां, हिन खे 7 पुट सां निकाह न कराइजां। पर हो मुवहिद इंसान हो, जवाब में चवण लॻो त मौत हयाती मुंहिंजे अल्लाह जे हथ में आहे। मां बि तव्हां खां पुछा कयां थो, अबा मौत हयाती कंहिंजे हथ में आहे? कुझु ज़ोर सां ॻाल्हाईंदा, हलो भेण। तव्हां चवंदो त मौली साहब वहाबी आहे, तॾहिं थो तौहीद जूं ॻाल्हियूं करे। इहे सभु ॻाल्हियूं अल्लाह क़ुरान पाक में सम्झायूं। कंहिंजा ते लफ़्ज़ बयान कदे फरमाई, अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला व हुवल अज़ीज़ुल गफ़ूर। ज़ोर सां त सुभान अल्लाह चओ न, अञा बि सभई दिलि सां सुभान अल्लाह चओ। रिवायतनि में ईंदो आहे, जेके माण्हू दिलि सां सुभान अल्लाह चवंदा आहिनि न, इन सुभान अल्लाह जे जुमिले में जेतिरा लफ़्ज़ आहिनि, जेतिरा हर्फ़ आहिनि न, इन हिकु हिकु हर्फ़ जे मुक़ाबले में अल्लाह साईं वॾे जबल जे बराबरि नेकी नसीब कंदो आहे। चओ सभई सुभान अल्लाह, अञा बि दिलि सां चओ सुभान अल्लाह। आवाज़ सुभान अल्लाह जी माना आहे अल्लाह तुंहिंजी ज़ात पाक आहे। शाबा सुभान अल्लाह जी माना छा आहे? अल्लाह तुंहिंजी ज़ात। ऐं क़ुरान पाक में अल्लाह सां इहो सुभान अल्लाह जो लफ़्ज़ केतिरनि जाइनि ते आंदो आहे। कंहिं जाइ ते त अल्लाह पंहिंजा मिठड़ा नाला बयान कया त सुभान अल्लाह बि बयान कयई। उते ख़ुदा जो क़ुरान चए थो, वल्लाहुल्लज़ी ला इलाहा इल्ला हू अल मलिकुल कुद्दूसुस सलामुल मुमिनुल मुहैमिनुल अज़ीज़ अल अज़ीज़ुल जब्बारुल मुतकब्बिर सुब्हानल्लाहि अम्मा युशरिकून। चओ सभई अल्लाह जे क़ुरान में रहमत ई रहमत आहे। चओ त सही ज़ोर सां चओ, अल्लाह जे क़ुरान में। ईअं बि चओ, अल्लाह जे क़ुरान में बरकत ई बरकत आहे। चओ, अल्लाह जे क़ुरान में बीमारनि जे लाइ शिफ़ा बि रखियल आहे। चओ, ला इलाजनि जो इलाज क़ुरान में आहे। इंशा अल्लाह सभिनी मौज़ूअनि ते मां अर्ज़ु कंदुमि, जेके छॾींदो अचां थो पूरा कंदुमि, पर ख़्याल सां वेहो। हा, चओ, अल्लाह जे क़ुरान में ला इलाजनि जो इलाज थियो। हिंदुस्तान जो हिंदू गैर मुस्लिम बीमार थी पियो, इलाज कराए फ़ाइदो न थियो। दुनियादार हो, पैसे वारो हो, पैसा खणी ॿिए मुल्क इलाज लाइ वियो। उत वरी पहिरियों इहा रिपोर्ट आयसि त तोखे 7 बीमारियूं आहिनि। परेशान थी वियो, हुजे हा हिकु अधु बीमारी ते इलाज करायां हा, हाणे 7 बीमारियूं, पोइ बि मोटी वञा, मरां त घर त मरां। घर मोटी आयो, घर वारी पुछेसि पई, ॾे ख़बर इलाज थियो? चए 7 बीमारियूं निकिरी पियूं।
चे पो चे मोटी आम त मरा त घर मरा। घरवारी चेस भला जे मां तुझो इलाज कयां। घरवारी थी चेस चे ॿियनि मुल्कनि खां मोटी आयमि तो वटि इलाज आहे। चे मां वटि इलाज आहे। चे पोइ वारो कर। चे ईअं इलाज न थींदई। चे बाक़ी कीअं? चे ॿ शर्त क़बूल कर। कहिड़ा? चे हिकु जेका दवा ॾियां न मूंखां पुछा न कजां त कहिड़े डॉक्टर खां वठी आई आहियां, बसि बिस्मिल्लाह करे पी छॾीजांइ। हिकु शर्त इहो थी। ॿियो शर्त इहो थी 8 ॾींहं मूंसां ॻाल्हाइजांइ न। हाणे बीमार माण्हू मजबूर माण्हू 8 ॾींहं छा 10 ॾींहं न ॻाल्हाईंदोमांइ। सुबुह थी अल्लाह जी बानी गिलास पाणीअ जो भरियो, कोठीअ में वही कमरे में थोरी देरि बीह करे चयसि पाणी पी। हिन पाणी पीतो, तके पियो त के गोरियूं खणी ईंदी, के सीरप खणी ईंदी। ॾींदा न बा डॉक्टर गोरियूं ऐं सीरप। ढरा ॻाल्हायो था, तव्हां वटि न ॾींदा आहिनि, असां ॾे ॾींदा हाल। असां ॾे डॉक्टर गोरियूं बि ॾींदा, सीरप बि ॾींदा। वरी डॉक्टर मरीज़ खे ईअं बि चवंदा आहिनि त ॿीहर बि अचिजांइ। असां ॾे अमरावती खंघ जी दवा डॉक्टर खां, पोइ डॉक्टर चयसि त ॿीहर बि अचिजांइ। ॿीहर जो वियो त डॉक्टर पुछेसि पियो भला ॾे ख़बर खंघ में फ़र्क़ु पियो आहे? चयसि एतिरो फ़र्क़ु पियो आहे, अॻे खंघंदो हुउमि त पटको धरती ते किरी पवंदो, हाणे अची ॻिची में थो किरी पए। सॼो ॾींहुं ॾिठे न के गोरियूं ॾिने न के सीरप न। वरी ॿियो ॾींहुं सुबुह जो थियो, अल्लाह जी बानी गिलास पाणी जो भरियो, कोठीअ में वही कमरे में थोरी देरि बीह चयसि पाणी पी। हिन पहिरें ॾींहुं पाणी पीतो त हिकु बीमारी ख़तमु थी वई। ॿिए ॾींहं ते ॿी बीमारी ख़तमु थी वई। 7 ॾींहंनि में 7 ई बीमारियूं ख़तमु थी वयूं। 8 ॾींहं पाणी पीते त ताज़ो तवानो थी वियो। हाणे शर्त बि पूरा थी आहे। ॻाल्हाइण शुरू कई, चई ॾे त ख़बर छड़ो पे पाणी पीआरे शिफ़ा त मिली वई। इहो पाणी कहिड़ो हो? अल्लाह जी बानी जिस ॻाल्हि ॿुधजई तूं ॿिए मुल्क इलाज ला वहीं। मां अल्लाह जे बाने खां रब जो मिठड़ो क़ुरान ॿुधो हो, पोइ मां क़ुरान जो सबक़ बि वरितो हो, कलमो पढ़ी मुस्लमान बि थी वियसि। हाणे वधीक मूंखे यादि न रहियो। सूरत फातिहा मूंखे यादि ई, जेका रोज़ पाणी ते पढ़ी करे तोखे पीआई थम, जो रब क़ुरान में शिफ़ा रखी आहे। रोई करे चवण लॻो देरि न कर, मूंखे बुरी क़ुरान वारे वठी हल त मां बि कलमो पढ़ी मुस्लमान थींदो आहियां। तॾहिं रब साईं जो क़ुरान बि चए थो वनुनज़्ज़िलु मिनल क़ुरानि मा हुवा शिफ़ाउ व रहमतुल लिल मुमिनीन। ज़ोर सां सुभान अल्लाह चवंदा हलो। चओ अल्लाह जे क़ुरान में रहमत ई रहमत आहे। रब साईं फरमाए थो पंहिंजा नाला ॿुधाई, उते चई सुभान अल्लाह, मां रब जी ज़ात पाक आहे। चओ अल्लाह जी ज़ात पाक आहे। हाणे मां पंहिंजे मौज़ू ते मोटी अचां। छा चई त मौत हयाती अल्लाह जे हथ में आहे। 7 पुट सां बि हुनखे निकाह कराई। कुदरत सां 2 महीननि खां पोइ 7हों पुट बि फ़ौत थी वियुसि। अल्लाह जी बानी इद्दत में वेठी 4 महीना 10 ॾींहं पेट ज़ाहिर थी पियसि। जॾहिं यम जो वक़्तु थियुसि त पंहिंजे चाचे सहुरे खे चवणु लॻी वञ के अल्लाह जी बानी खे वठी आई यम त कराए। हे वियो, जंहिंखे यम जी ॻाल्हि करे न सभु ईअं चवंदुसि इहा माई अलाए कहिड़ी ॾाइण आहे, अलाए कहिड़ी बला आहे, पेट मूं अलाए कहिड़ी बला निकिरेसि, असां यम न कराईंदीसीं। सभिनी इनकार कयसि। हिकिड़ी पाड़े में अस उनखे इलाज कयईं। उन चयुसि मां हिकु शर्त ते यम कराईंदीमांइ। चए कहिड़े ते? जंहिंजे पेट मां का अहिड़ी शइ निकितसी न पोइ मां बि भॻी हली ईंदीमांइ। चए हलो त सयूं। जॾहिं उनखे यम कराए कुदरत सां जे पेट मां हिकु वॾी ॻोथरी निकिरी पई। माई जो ॻोथरी ॾिठी त रड़ियूं करे भॼी वई त पेट मलाए छा निकितो अथसि। घणी देरि खां पोइ अल्लाह जी बानी कपिड़ा पाता, पंहिंजे चाचे सहुरे खे चवणु लॻी अचु ॾिस त सयूं हिन ॻोथरी में छा आहे। हो दिलेर माण्हू हो बहादुर हो, अची जो ॻोथरी खे खोले त अंदरों वरी नंढड़ियूं 7 ॻोथरियूं निकितियूं। हिकु खे खोले करे ॾिसे त हुन में पुट पियो आहे। 7 पुट हुन में पिया आहिनि। मां तव्हां खां पुछा थो कयां अल्लाह साईं
ये 7 पुट पैदा करे चो तो अल्लाह करे सघंदो आ। हाणे बिखोड़ अखबारन में आया अथव हिकड़ी माई हाणे कुछ ॾींहं थिया त 12 ॿार हिक वक्त में ॼणिया थे। अल्लाह साईं अकल कम न करे पर चो करे त अल्लाह करे सघंदो आ। ऐं साईं अब्दुल भांडे कुबे वारे फरमायो अमड़ चवंदी त उहे 7 ई पुट न जा जवान थिया, शादियूं कयूं ऐं घोड़ियुनि ते घुमंदा हुया, असां पंहिंजी अखियुनि सां ॾिठासीं। चओ सभई यकीन रखो त अल्लाह सूरत ठाहे पैदा करे त करे। तव्हां चवंदो त छड़ो मौलवी साहब वाक़ियो बयान कयो, पर क़ुरान पाक में भी अल्लाह अहिड़ी ॻाल्हि कई। कंहिं जाते बयान कंदे फरमायो वल्लज़ी युसव्विरुकुम फिल अरहामि कैफ़ यशा ला इलाहा इल्ला हुवल अज़ीज़ुल हकीम। ज़ोर सां सुभान अल्लाह चओ। उहा रब जी ज़ात आहे जेके सूरतां ठाहींदो आहे, कैफ़ यशा जीअं चाहे उन जी मर्ज़ी हलंदी आहे। पैदा करण वारो केरु आहे? ज़ोर सां ॻाल्हाईंदा हलो न भा। औलाद ॾियण वारो केरु आहे? ॾे त कंहिंजी मर्ज़ी आहे, भला न ॾे त कंहिंजी मर्ज़ी आहे। तव्हां चवंदो त इहा ॻाल्हि बि मौलवी साहब छड़ो कई, क़ुरान पाक में लिखियल अथव। कंहिं जाते बयान कंदे फरमाई बोले मैया शाह इनासा बोले मैया शंगा उज़्ज़ुकूर आओ युज़व्विजुहुम ज़ुकराना व इनासा व यजअलु मैया शाह अक़ीमा। रफ़रमा तो कंहिंखे धीअ ई धीअ ॾियां, पुट न का सिकाया त मुंहिंजी मर्ज़ी आहे। कंहिंखे पुट ई पुट ॾेई धीअ न का सिकाया त मुंहिंजी मर्ज़ी आहे। कंहिंखे ॿई नेमतां ॾियां, पुट बि ॾियां धीअ बि ॾियां त मुंहिंजी मर्ज़ी आहे। ऐं रब फरमा थो कंहिंखे कुझु बि न ॾियां त मुंहिंजी मर्ज़ी आहे। बलोचिस्तान जे इलाइक़े में, झटपट जे इलाइक़े में सरदार नबी बख्श खान खोसो जंहिंखे 4 साल खनि थींदा फौत थी वियो आहे, ॿुधाइनि पिया त 4 घर वारियूं हुअसि, हिक बि औलाद कोन हुअसि। चइनि मां हिक बि न ॾे त कंहिंजी मर्ज़ी आहे। कुझु ॾाढियां ॻाल्हाईंदा हलो भेरी, एॾो रोज़ो बि न रखो, कुझु ॻाल्हाईंदा हलो। भला जे हिक मां खोड़ सारी औलाद ॾे त कंहिंजी मर्ज़ी आहे। हिकिड़े ॻोठ में मां वाइज़ कयो, हमरा मूंसां ॻाल्हि कई, चईसीं असांजे ॻोठ में हमरा हुआ, घर वारी बि हिकिड़ी अथसि, हिक घर वारी मां 22 ॿार अथसि। हिक मां 22 ॾे त कंहिंजी मर्ज़ी आहे। अञा मज़ेदार ॿी ॻाल्हि कई, चए पियो साईं इहा ॻाल्हि असां ॻोठ जे वॾेरे सां कईसीं त फिलाणे हमरा खे हिक घर वारी मां 22 ॿार आहिनि त उहो मने ई न पियो। कुदरत सां 3 ॾींहं ते उहो हमरा वॾे सां रस्ते में मिली वियो। चढ़े बीह त सही, हे ॻोठ वारनि तुंहिंजी ॻाल्हि कई आहे त तोखे हिक घर वारी मां 22 ॿार आहिनि, इहा ॻाल्हि सची आहे? चवणु लॻो साईं ॻोठ वारा कूड़ ॻाल्हाइनि था, मूंखे 23 ॿार आहिनि। छेड़े वरी इहो कीअं चए, राति जो 23 ॼायो आहे न भा। औलाद ॾियण वारो केरु आहे? सभु कुझु कंहिंजे वस में आहे, मर्ज़ी कंहिंजी हलंदी आहे। जीअं वणेसि करण वारो केरु आहे? को अलाह खां पुछा करण वारो। नबी साईं जी दरबार में हिकु जवान वेठो आहे, पुटु अॻियां वेठो अथसि, पुट ॾे तके बि पियो त रोए बि पियो। साईं जन फरमाता दुनिया पुटनि खे ॾिसी ख़ुशि थींदी आहे, तूं पुट खे ॾिसी रोए थो। चए सुहिणा ॻाल्हि ॾाढी ॾुखी आहे। फरमाता कीअं ॾुखी आहे? चएसि ॾुखी आहे त मां बि रंग जो भूरो आहियां, मुंहिंजी घरवारी रंग जी भूरी आहे, हे पुटु जेको ॼायो आहे न रंग जो कालो ॼायो आहे, मूंखे पंहिंजे घरवारी में शक पियो आहे। साईं जन फरमाता उथण वारो साहबी काॾे वियो? अर्ज़ु कयो त साईं मां वेठो आहियां। फरमाता वञ उठ बकाया, ॾाचू बिकाया, घोड़ा बिकाया। वियो जो कायूं अचे पियो त काले रंग जो घोड़ो अॻ में भैदो अचे पियो। साईं जन फरमाता उथण वारा ॾे ख़बर कालो घोड़ो कहिड़ी ॾाची मां पैदा थियो आहे? चएसि हिन भूरी ॾाची में पैदा थियो आहे। चई न उठ कहिड़ो हूंदो आहे? साईं भूरे रंग वारो।
साईं जनी जान के चवन था ॾिसी ॾाची भी भूरी आठ भी भूरो आ पर अल्लाह इन मां कालो घोड़ो पैदा कयो आ खबरदार के में शक न विझंदो कर या मालिक जी मर्ज़ी आ त भूरन मां कारा पैदा करे कारन मां भूरा पैदा करे अल्लाह का कोई पुछा करण वारो ई कोन्हे को तेरी मालिक सही जो कुरान भी छे तो क़ुलिल्लाहुम्मा मालिकल मुल्क तुअतिल मुल्क मन तशा व तनज़िउल मुल्क मिम्मन तशा व तुइज़्ज़ु मन तशा व तुज़िल्लु मन तशा बियदिकल खैर इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर। दुनिया जी बादशाही दे त केरा ॾाढियां ॻाल्हाईंदा हलो न भा खसे त केरा इज़त ॾे त केरा ज़िलत ॾे त केरा सभु शइ ते कुदरत वारो केरा। हाणे मां पंहिंजे मौज़ू ते मोटी अचां उन आयत करीमा ते जंहिंमें ख़ुदा जो क़ुरान चए थो या अय्युहन्नास सुअबुदू रब्बकुमुल्लज़ी ख़लक़कुम ऐं इंसानो इबादत कयो पंहिंजे पालनहार अल्लाह जी। अबा अल्लाह तव्हां असांखे पैदा बि इन लाइ कयो आहे त अल्लाह जी इबादत कयूं। वमा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून रब फरमातो मां इंसान जिन्हनि खे इन लाइ पैदा कयो आहे त मां रब जी इबादत कनि। व अनिअबुदूनी हाज़ा सिरातुम मुस्तक़ीम रब फरमातो मां रब जी इबादत कयो इहो सिधो रस्तो अथव जन्नत वारो। अबा हयाती में ज़िंदगी में अल्लाह जी इबादत कयो ऐं नेकियूं कमायो। नेकियूं तव्हां असांखे उते कम ईंदियूं जिते का शइ कम न ईंदव। फमन सक़ुलत मवाज़ीनुहु फउलाइक हुमुल मुफ़्लिहून क़ुरान चए थो क़यामत ॾींहुं जंहिंजूं नेकियूं घणियूं थी वियूं ऐं गुनाह घटि थिया न इहो ई माण्हू कामयाबु आहे। हयाती में ज़िंदगीअ में नेकियूं घणियूं कयो। हाणे मां तव्हांखे कुझु नेकियुनि जो ॾस ॾींदुमि। ढिग नेकियुनि जा मिलंदव ढेर नेकियुनि जा मिलंदव घणियूं नेकियूं मिलंदव पर कुझु पंध टुकड़ो अथव। हाणे मां तव्हांखे ॾस ॾियां वञो मके मदीने अल्लाह तव्हां सभिनी खे मके मदीने जी ज़ियारत कराए। ॾाढियां त आमीन चओ। मां बि तव्हांखे दिलि सां दुआ थो कयां इन जे करे जो अल्लाह मूंसां बि ख़ासि महिरबानी कई 2013 में 28 ॾींहं 2012 में 14 में 22 ॾींहं 2015 में 15 ॾींहं मके मदीने शरीफ़ में रही आयो आहियां। तव्हांखे बि दुआ थो कयां अल्लाह तव्हांखे बि मके मदीने जी ज़ियारत कराए। वञो नेकियूं उते घणियूं अथव। नबी साईं फरमान था मके शरीफ़ अचो मस्जिदरा में हिकु निमाज़ पढ़ंदो न अल्लाह तव्हांखे लख निमाज़ जो सवाबु ॾींदो। हिकिड़ो जुमो पढ़ंदो न लख जुमनि जो सवाबु मिलंदो। अञा ॿी ॻाल्हि मां तव्हांखे हिकिड़ी अजीब कयां 2013 में जॾहिं 28 ॾींहं आहे मां 12 ॾींहं मके शरीफ़ में रहियुमि। उते आहे मौलाना रहीम दाद गबोल हिन अवां जे इलाइक़े जो आहे मौलाना रहीम दाद गबोल। उन मूंसां हिकिड़ी नई ॻाल्हि कई चईं असां सुबुह जे वक़्त में हिकु उस्ताद यादि अरबी किताब पढ़ंदा आहियूं काबे शरीफ़ जे साम्हूं मस्जिद हराम में। हिकु ॾींहुं सुबुह जो उस्ताद किताब बंदि करे फरमायो सबक़ु पोइ पढ़ूं था पहिरियों मां तव्हांखे हिकिड़ी ख़ुशख़बरी ॾियां। चयोसीं साईं ॾियो। फरमाई त राति मां काबे जो तवाफ़ कयो मस्जिद हराम में तहज्जुद निमाज़ पढ़ियमि वरी 100 दफ़ा नबी साईं ते सलाह सगोरी पढ़ी सुम्ही पियुमि निंड अची वई। निंड में मूंखे सुहिणे अरबी साईं जी ज़ियारत नसीब थी वई। ऐं नबी साईं मूंखे इहे लफ़्ज़ फरमाया त सुबुह तालिब अचनी सबक़ु पोइ पढ़ाइजान पहिरियों इहा ख़ुशख़बरी ॾिजान त जेके माण्हू काबे शरीफ़ जे चौधारी ऐं मस्जिद हराम जे दीवारनि जे अंदरि हिकु निमाज़ पढ़नि न इहे अल्लाह में उमेद रखनि रब इनखे 1 लख न पर अल्लाह इनखे 27 लखनि जे नाज जो सवाबु ॾींदो। अल्लाह में इहा उमेद रखनि जेके काबे शरीफ़ जे चौधारी मस्जिद हराम जे दीवारनि जे अंदरि हिकु निमाज़ पढ़ंदा न अल्लाह बि इहा उमेद रखनि रब इन्हनि खे नेकी वधाए ॾींदो 1 लख न पर 27 लखनि जे एवज़ ॾेई छॾींदुंदे।
वञो बेली ऐं नबी साईं फरमान था मदीने शरीफ़ अचो मां मोहम्मद जी मद नबी में एक नमाज़ पढ़ो न अल्लाह तव्हांखे 50,000 नमाज़ जो सवाब ॾे। वञो मके मदीने शरीफ़ में तो एडो मज़ो थी एडो सुकून थी जो घर भी विसरी वेंदई बच्चा बार भी विसरी वेंदई। हज़रत हुसैन अहमद मदनी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे किताब में किस्सो लिखियो आहे। चए थो मां मदीने शरीफ़ वयुसि जन्नतुल बक़ी जे पासे ना शट नेठो वेठो जा रोज़े पाक ॾे नज़रां कयां पियो मुंहिंजे भरिसां अची हिकिड़ो छोकिरो वेठो ॾिठमि त छोकिरे खे बुख लॻल हुई पुछो मां नड़ा बुख लगी थी चे ॾाढी बुख लगी आ मानी मांस मानी खाधई आबे ज़मज़म पानी मांस पानी पीते लटा भी पुराना हस नवा लटा भी ना मांस लटा पाए वेठो मां पुछो मां नड़ा ॾे ख़बर अबू अम्मा थी तो ढुंढकर करे रोई करे चल लगो अबू अम्मा कोने मां यतीम आहियां जड़ी मांखे अचो मां यतीम आ न मां नबी साईं जे रोज़े पाक ॾे नज़र के में मांखे नबी साईं जी यतीमी याद अची वई तो मुझे अखियुनि खां भी पानी वही आयो। मां भी पंहिंजे वाइद में अक्सर करे साईं जी यतीमी बयान कंदो आहियां इन जे करे त मतां को यतीम दुख करे तो शायद मां यतीम थियो आहियां आवाजी नबी साईं पाण यतीम थिया न दुनिया में कोई यतीम न थियो अथव नबी साईं जा लफ़्ज़ अथव ॿिया छड़ा यतीम आहिनि मां मोहम्मद यतीमनि जो यार भी आहियां मां मोहम्मद यतीमनि जो सरदार भी आहियां। अम्मा आमना जे पेट मुबारक में नबी साईं 6 महीननि जा हा त अबू अब्दुल्ला फौत थी वियो जंहिं पंहिंजे अबे जो मुंहुं मुबारक बि न ॾिठो हो बेली मां तव्हां खां पुछा कयां थो इन खां मथे कोई यतीम थी सघंदो आहे। वरी नबी साईं 6 साल जा नंढड़ा हा त अम्मा आमना फौत थी वई सावी जे तो असां अम्मा आमना जो जनाज़ो खणी हलियासीं नबी साईं 6 सालनि जा नंढड़ा जनाज़ सां गॾु कब्रिस्तान ॾे हलिया सावी जे तो अम्मा आमना जो जनाज़ो दफन करे मोटी आयासीं पर नबी साईं को न मोटिया सिज लहियो अंधारो थी वियो मुंहिंजी दिलि में ख़्यालु थियो त नबी साईं बि कब्रिस्तान ॾे लाइ नंढड़ा छो न मोटिया खने हाणे मां तकिड़ो तकिड़ो कब्रिस्तान ॾे वञा थो अञा जो न रखियां त सिज लहियो अंधारो थी वियो हीअं जो न रखियां त मुंहिंजो सुहिणो सी अम्मा आमना जी क़ब्र जे मथां ज़ारो ज़ार कतारो कतार रोना वेठा रोईंदे रोईंदे ईअं चल पिया अम्मा आमना उथे छो नथी मां मोहम्मद सां घर मोटी छो नथी हले अम्मा मां मोहम्मद तोखां सवाबनि सां मोटी को न वेंदो अम्मा मां मोहम्मद के केॾो त इंतज़ार करायो थी रात थी वई अंधारो थी वियो मां मोहम्मद ॾिणो कंहिंसां मोटी वेंदो अम्मा मां मोहम्मद वधीक इंतज़ार नथो करे सघां साहबी चए त जॾहिं मां साईं जा इहे लफ़्ज़ ॿुधा साईं ज़रूरु ॿुधो त मुंहिंजो बंद टुटी पियो मां बि दाऊं कंदो ढुलका कंदो वञी पैगंबर साईं खे भाकुर पाए पेशानीअ ते चुमियूं ॾेई दिलि जाऊं ॾेई पंहिंजे घर वठी आयो आहियां तॾहिं मुंहिंजे सुहिणे बि साईं लफ़्ज़ फरमाया त ॿिया छड़ा यतीम मां मोहम्मद यतीमनि जो यार भी आहियां त मां मोहम्मद यतीमनि जो सरदार भी आहियां। हज़रत साईं हुसैन मदनी था फरमाइनि जॾहिं छोकिरो चयो त मां यतीम आहियां त मुंहिंजे अखियुनि खां पाणी वही आयो रोई करे चयोमांसि नंढड़ा ॿी ॻाल्हि ॿुध मूंसां हिंदुस्तान हलंदे उते मुंहिंजे देवबंद जो वॾो मदरसो आहे पढ़ाए करे आलिम भी बणाया आहिनि ख़ुशि बि रखंदो मां हलंदे मूंसां हिंदुस्तान तो नंढड़ो छोकिरो रोज़े पाक ॾे नज़र करे चवणु लॻो मौलाना अहिड़ो साओ रोज़ो हिंदुस्तान में आहे अहिड़ो साओ रोज़ो हिंदुस्तान में आहे चयोमांसि अहिड़ो कोन्हे को चई ॻाल्हि ॿुध बुखनि ॾुखनि ते रहंदो मां रोज़ो पाक बि न छॾींदो मां मदीनो छॾे ॿिए मुल्क मां कोन हलंदोसि आहे। वञो ॿेली मके मदीने नेकियूं कमायो अल्लाह बाने जूं नेकियूं विञाईंदो न अथव हे तव्हांजी नेकी अल्लाह जे बाणनि क़ुरान पाक जो वाइद रखरायो जलसो रखरायो यादि रखो या हिकु नेकी न अथव क़ुरान में अल्लाह वाइदो कयो अथव मन जा बिल हसनते फलहु अशरु अमसालिहा पैगंबर जो उम्मती हिकु नेकी कंदो न रब 10 नेकियूं लिखाए छॾींदो आहे। अॼु तव्हांजो हिकु जलसो न अथव रब वटि तव्हांजा 10 जलसा लिखिजी विया अथव अल्लाह नेकी न विञाईंदो अथव ऐं अल्लाह क़ुरान पाक में नेकी न करण वारे सां वाइदो कयो आहे पर वाइदो बि ईअं न कई 4 कसम खणी करे वाइदो कयईं साईं कहिड़ो वाइदो करे थो क़ुरान चए थो वतीन वज़ैतून वतूर सीनीन वहादल बलदिल अमीन
लक़द ख़लक़नल इंसान फी अहसनि तक़वीम सुम्मा रददनाहु असफल साफिलीन इल्लल्लज़ीना आमनू वअमिलस्सालिहाति फलहुम अज्रुन गैरु ममनून। फरमाए जिन ईमान भी आंदो अमल सालह भी कया फलहुम अज्रुन गैरु ममनून, मां अल्लाह वटि इन जे लाइ अणखुट सवाब तयार आहे। हयाती में नेकियूं कयो, भला कम कयो। ए वाइद ऐं नसीहत जो मतिलबु इहो अथव ज़िंदगीअ में हयातीअ में नेकियूं कयो। इहा गुज़री वेंदव ख़बर कोन पवंदव। आहे न बा केतरनि जी हयाती गुज़री वई, हलिया विया आहे जान छॾे। हज़रत साईं मौलाना अब्दुल रज़ाक मेखो साहब अल्लाह जे क़बर ते करोड़ रहमत फरमाए, आमीन त चओ। 3 ॾींहं अॻ में वाइद ते असे मुंहिंजे लाइ दुआ घुरियऊं। वाइद में त मौली साहब जी तबियत सही न रहंदी आहे, अल्लाह सिंह जी तबियत खे सही करे दुआ घुरे। पाण वीचारो 3 ॾींहं पंहिंजे मां अल्लाह ॾे हलियो वियो। कोई दम ते भरोसो न सम्झो, हयाती बेबका अथव। क़ुरान पाक में अल्लाह साईं फ़ैसिलो कयो, दुनिया फ़ैसिला करे घटि वधि थी सघंदा आहिनि, पर अल्लाह जो फ़ैसिलो घटि वधि न थींदो आहे। पुछूं अल्लाह साईं जे क़ुरान खां साईं कहिड़ो तुंहिंजो फ़ैसिलो? कंहिंजाते बयान कंदे फरमाई कुल्लु मन अलैहा फ़ानी वयबक़ा वजहु रब्बिका ज़ुल जलालि वल इकराम फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। जेको दुनिया में आयो आहे सभिनी खे फना थियणो आहे, माग कंहिंजो बि न आहे। हर को मुसाफ़िरी आयो आहे। ॿेली हयाती में नेकियूं कयो, भला कम कयो, रब राज़ी थींदो। पैगंबर साईं जे सहाबा किराम नेकियूं कयूं, भला कम कया, रब उन्हनि खां दुनिया में बि कामयाबु कयो त आख़िरत में बि अल्लाह उनखे कामयाबु करे छॾियो आहे। सभई चओ त नबी साईं जा सभु सहाबी बरहक ऐं सचा आहिनि। चओ इहे लफ़्ज़ चओ, नबी साईं जा सभु सहाबी बरहक ऐं सचा। मां जमियत उलमा इस्लाम जंहिंजो क़ाइद मौलाना फज़ल रहमान आहे, उन जमात जो अदना में अदना नंढड़े में नंढड़ो कर कोन आहे, पर असांजो ईमान अक़ीदो आहे त नबी साईं जा सभु सहाबी बरहक ऐं सचा आहिनि। पर आबाद दुनिया साहिबनि खे न मञींदी न, फ़र्क़ु न पवंदो। असांजो ईमान अक़ीदो आहे त पैगंबर जे साहिबनि खे झंग जा जानवर बि सुञाणींदा हुया। नबी साईं जो सहाबी आहे, नालो अथसि मिक़दाद बिन मादी करब रज़ी अल्लाह ताला अन्हु, जंहिंखे नबी साईं फरमायो मिक़दाद मदीने वञ, फिरानो कमु त करे आ। चईसीं मां वञा थो मदीने। हाणे मदीने जो पंधु पहाड़ जो जबल जो रस्ते में झंग बि अची वियो। जीअं जो झंग में पहुतो नज़र कई त साम्हूं हिकिड़ो शींहुं अची वियो। शींहं जी जॾहिं इंसान ते नज़र पई, हिकदमि गाज कई, गजगोड़ कई, हमलो थो करे। हज़रत मिक़दाद चए थो मूंखां ॿिया लफ़्ज़ न निकिता। जीअं वेझो आयो न, मां इहे लफ़्ज़ चयामांसि, अला अंत असदुल बर्रे व अन असहाबी रसूलुल्लाह, ख़बरदार जे तूं झंग जो शेर आं, मां मुहम्मद जो सहाबी आहियां। इएं जो मां चिमट ॾिठुमि त शींहं खां साह ई छॾाइजी वियो। हेठि कंध करे अॻिते हलणु शुरू कयईं। जेको जानवर अचे पियो परे करे न पियो, मूंखे रस्तो ॾियारे पियो। परे सिरे ते पहुतासीं त मां ॾे मुंहुं कयईं। मां चयुमि शायदि हाणे को नियत में फ़र्क़ु अथसि। मुंहुं करे साह खईं, हिकु दफ़ो साह खणी कंधु हेठि कयईं, ॿी अरबी, 3 अरबी, 4 दफ़ा ईअं कयईं, वरी मथे कंधी न कयईं। मां मदीने शरीफ़ हलियो वियुसि। जॾहिं तो वापसि मोटियुमि, ॾिसां त उहो शींहुं उते ई बीठो आहे। वरी हले पियो, जेको जानवर अचे पियो परे कराए पियो, मूंखे रस्तो ॾियारे पियो। आख़िरी सिरे ते वरी बि 4 दफ़ा ईअं कंधु खणी करे साह खईं, हेठि कंधु कयईं। अची मां नबी साईं सां ॻाल्हि कई। साईं मूंसां हिकिड़ो वार थियो आहे, पर हिकिड़ी ॻाल्हि मूंखे सम्झ में न आई आहे। फरमाइनि था बयानु कर। साईं शींहुं हमलो कयो पिए, मां हुनखे इहे लफ़्ज़ चया त अला अंत असदुल बर्रे व अन असहाबी रसूलुल्लाह, ख़बरदार जे तूं झंग जो शेर आं, मां मुहम्मद जो सहाबी आहियां। साईं पोइ त मूंखे रस्ता ॾियारी। जेको जानवर अचे पियो न परे करे न पियो,
पर परे सिरे ओरे सिरे ते 4 दफ़ा कंध खणी करे साह खई। हाणे इहा ॻाल्हि न आहे ख़बर 4 दफ़ा मूंसां छा ॻाल्हाई। नबी सही फरमाता मिक़दाद इहा ॻाल्हि तो न सम्झी आ, मां मोहम्मद सम्झी वियो आहियां। ओ मिक़दाद ॻाल्हि ॿुध, जॾहिं तो उनखे ईअं चयो त मां मोहम्मद जो सहाबी आहियां त पोइ 4 दफ़ा ईअं चवई पियो त पोइ चइनि यारनि खे मुंहिंजा सलाम ॾिजांइ। हिकु हिकु जो नालो खणी चवई पियो त अबू बकर सिद्दीक़ खे सलाम ॾिजांइ, उमर फारूक खे सलाम ॾिजांइ, उस्मान खणी त हैदर करार खे मुंहिंजा सलाम ॾिजांइ। चओ नबी साईं जा सहाबी बरक ऐं सचा ॿेली पैगंबर जे साहबा सां मोहबत कंदा कयो, बुग़्ज़ न कंदा कयो। ॾुखी शइ अथव बुग़्ज़। सैयदना उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु जे दौरे ख़िलाफ़त में हिकु इलाइक़े जो गवर्नर हो, नालो हुसि आमिर बिन रबीअ, गवर्नर जो नालो हो। पोइ उन गवर्नर जूं माण्हुनि 3 शिकायतां कयूं हज़रत उमर साईं खे। हिकु शिकायत इहा कई सुबुह जे निमाज़ में एॾो देरि ईंदो आहे जो निमाज़ पढ़ाए बीहे त सिज उभरी वेंदो आहे। न त इस्लामी हुकूमत आहे, गवर्नर आहे, हिन जी ज़िमेवारी आहे त रात जो तहज्जुद बि अची करे पढ़े, न त बि सुबुह जे बांग सां त अचे न, एॾो देरि सां अचे थो। हिकु शिकायत इहा। ॿी कहिड़ी शिकायत आहे? चईं ॿी शिकायत त जुमे जे निमाज़ में बि एॾो देरि ईंदो आहे जो ख़ुतबो पढ़ाए वरी निमाज़ पढ़ाए त जुमे निमाज़ जो टाइम पूरो थी वेंदो आहे, न त जुमे जे बांग खां अॻे अचे न, सवाबु केॾो आहे। 3 कहिड़ी शिकायत आहे? चईं 3 शिकायत इहा आहे त 8 ॾींहं 9 ॾींहं मजलिस में वेठो आहे न, उते ई बेहोश थी किरी पवंदो आहे। माण्हू जो हिनखे छा थी वियो, हथ पेर मटंदुसि तॾहिं होश में अचे। हज़रत उमर साईं उन गवर्नर ॾे माण्हू मोकिलियो हो, आयो, फरमायो तुंहिंजूं 3 शिकायतां कयूं अथऊं। सुबुह जे निमाज़ में बि देरि अचे, जुमे जे निमाज़ में बि देरि अचे, 8 ॾींहं 9 ॾींहं मजलिस में वेठे बेहोश थी किरी पए, कहिड़ी ॻाल्हि आहे? आमिर बिन रबी गवर्नर चए थो साईं ॻाल्हि ॿुधो, सुबुह जे निमाज़ में मूंखे देरि तॾहिं थींदी आहे, मां इशा जी निमाज़ सुम्हणी निमाज़ पढ़ी पंहिंजे घर जो वेंदो आहियां। मुंहिंजो अबो बि पोड़ो आहे, अम्मा बि पोड़ी आहे, ॿिन्हिनि खे ज़ोर ॾियणु शुरू कंदो आहियां। अधु राति खां पोइ ॿिन्ही खे निंड ईंदी आहे, पोइ मां देरि सां सुम्हंदो आहियां, तॾहिं सुबुह जे निमाज़ ते देरि ईंदो आहे जो अबे अम्मा जी ख़िदमत कंदो आहियां। कयो अबे अम्मा जी ख़िदमत। क़ुरान पाक में 84 ऐं 4 जायूं अथव जिते अल्लाह साईं हुकुम कयो मुंहिंजी इबादत कयो, उते हुकुम कयो अथई त अबे अम्मा जी इज़त कयो। अबो अम्मा राज़ी अथव, अल्लाह राज़ी अथव। अबो अम्मा काड़ियल अथव, यकीन सम्झो अल्लाह बि काड़ियल अथव। मां पंहिंजे वाइद में मौलाना अब्दुल शकूर दीनपुरी रहमतुल्लाह जो किसो अर्ज़ु कंदो आहियां। कंहिंखे ॿुधल हुजे त वरी ॿुधनि, न ॿुधल आहे ॿुधी करे वञी पंहिंजे अबे अम्मा जी इज़त कनि। मौलाना अब्दुल शकूर दीनपुरी जंहिं ज़िले लाड़काणे में रते देरे जे इलाइक़े में वाइज़ कयो आहे। वाइद कंदे कंदे ॻाल्हि कई, अॼु मां अचां पियो ॻोठ खां हेॾे वाइद ते, जॾहिं ॻोठ जे ॿाहिरां आयुमि ॾिसां त हिकु झूपड़ी में हमराह आहे, अहिड़ियूं रड़ियूं ऐं दां करे पियो जो माण्हू जा हां वॾारे विझे पियो। पुछो मां दबा कहिड़ी तकलीफ़ जी दां थो करे? चवणु लॻो मौली साहब पेर में कैंसर जी बीमारी लॻी, मां पेर कटरायो, बीमारी छॾियो। वरी गोॾे खां जंग कटरां, बीमारी न छॾियो। हाणे 70 खां जंग कटराई आहे पर बीमारी मूंखे न छॾींदी आहे। मौली साहब जा बीमारी कीअं लॻई, छो लॻई? चवणु लॻो साईं मां अम्मा खे नाराज़ कयो, अधु राति जो अम्मा बददुआ कई न, सुबुह सां मूंखे बीमारी लॻी वई। मौली साहब जा कीअं तूं अम्मा खे नाराज़ कयो, कीअं तोखे अधु राति जो बददुआ कई? चवणु लॻो मौली साहब ज़ाल जे चवण जे करे मां अम्मा खे घटि वधि ॻाल्हाईंदो हुयुमि। हिकु राति थी मां दोस्तनि सां वेझी वियुमि, अधु राति खां पोइ घर जो दरवाज़ो खड़कायुमि, अञा जो खड़कायां त अम्मा डुकी अची दरवाज़ो खोले करे चवणु लॻी पुटु केॾी त देरि कई थी, एॾी देरि कबी आहे, ऐं ज़मान जो हाल कहिड़ो आहे, मूंखे परेशानी में न अचे पई। मां मानी कोन खाधी आहे, तो बि न खाधी हूंदी, हल मानी त खा। मां मानी खाधी, पंहिंजे कमरे में वियुसि, वञ जो ॾिसां त ज़ाल बि जाॻे थी पर मुंहुं सुॼाई पई आहे। पुछो मां छो मुंहुं सुॼायो थी? चए तुंहिंजे माउ मूंखे गारियूं ॾिनियूं थी, सुबुह थींदी न मां तुंहिंजो घर छॾियूं हली वेंदसि। हाणे ज़ाल जे चवण जे करे मां अम्मा ॾे मोटी आयमि। अम्मा तूं मुंहिंजे ज़ाल खे गारियूं ॾिनियूं आहिनि, सुबुह घर छॾे वेंदी, मुंहिंजे ज़ाल खे घर करणु न ॾींदी आहे।
अम्मा रोई करे जवाब में चवण लगी पुट नज़र कर रात तो देर कई तुझे ज़ाल तुझे इंतजार न कयो पर मां अम्मा पोड़ी तुझे इंतजार कयो ओ पुट मां तो सारियूं महिरबानियूं कया तो सा एहसान कया मां कीअं चवंदमि त मां पंहिंजे पुट जो घर विञाई आ ज़ाल तुझी तोखे कूड़ नई थी तुझी ज़ाल कूड़ी थी मौली साहब मुंहिंजे ज़ाल खे कूड़ी चई त मां अम्मा खे चयो तूं कूड़ी आ मां अम्मा खे कूड़ी चयो मां खे कावड़ाई मां खे चबो है ओ मौली साहब मां खे बि कावड़ाई मां बि पंहिंजी अम्मा खे चबो हुयो अम्मा खे चबो जो लॻो त मां खां दाह निकिरी वई हथ खणी करे चवण लगी वो मुंहिंजा अल्लाह तूं ॾिसण वारो आहे मां पंहिंजे पुट सां केॾियूं महिरबानियूं कयूं आहिनि अल्लाह मां केॾा एहसान कया आहिनि पर ज़ाल जे चवण जे त मां अम्मा पोड़ी खे रात जो धकणंदो बीठो थी मालिक मां त हिनजे दराज जो घर छॾियूं थी वञा पर हथ खणी बदुआ कयां थी त सुबुह खे अहिड़ी बीमारी ॼां जो ज़िंदगी में कंहिंखे बीमारी न लॻी हुजे मौली साहब मां त दराज जो बदुआ कई घर खां निकिती हली वई सुबुह थी पेर में कैंसर जी बीमारी लगी बदबू जो थी त ज़ाल बि तलाक वधियूं हली वई मां पेर कटरायो बीमारी न छॾियो गोॾे खां जंग कटराई बीमार न छॾियो हाणे सफ़र खां जंग कटराई बीमार न छॾींदी आहे ओ मौली साहब आवाज़ में कलमे पढ़ण वारनि जमातनि खे ॿुधाइजां त जंहिंखां अम्मा नाराज़ आहे क़यामत ताईं अल्लाह बि न खां नाराज़ आहे बेली हे क़ुर शरीफ़ मां तव्हां सभिनी खे मेड़ कयां थो कंहिंखां अबु अम्मा नाराज़ हुजनि न पंहिंजो पटको टोपी लाहे अबे अम्मा जे पेरनि ते रखी अबे अम्मा खे राज़ कयो हिकिड़ा माण्हू वरी मसलो पुछा कंदा आहिनि चएसि अबु अम्मा नाराज़ हुया कावड़ियल हुया पर फौत थी विया हाणे असां उनखे कीअं राज़ी कयूं आहे न भाई इहा ॻाल्हि फौत थी आहे हाणे कीअं राज़ी कयूं न उलमा किराम उनजे राज़ी करण जो तरीक़ो ॿुधायो अथव इहो तरीक़ो अथव त 5 वक़्त निमाज़ पढ़ंदव न आख़िरी अतहियात में दुआ पढ़बी आहे रब्बिग़फिरली वले वालिदैया अल्लाह मूंखे बि बख़्श मुंहिंजे अबे अम्मा खे बि बख़्श पोइ कॾहिं न कॾहिं ईअं थींदो जो तव्हांजे पीउ माउ खे क़ब्र में तकलीफ़ हूंदी न तव्हांजे दुआ जे करे अल्लाह उनजे तकलीफ़ खे दूर कंदो ख़ुशि थी पवंदा यकीन सम्झो त अबो अम्मा तव्हां खां राज़ी थी विया कॾहिं न कॾहिं इहे लफ़्ज़ क़बूल थी वेंदा न भाउ हिकु दफ़ो क़बूल थी आहे बि अबो अम्मा तव्हां खां राज़ी थी वेंदा अबे अम्मा जी इज़त कयो अल-किम उन आमिर बिन रबीअ गवर्नर चयो साईं अबे अम्मा जी ख़िदमत कंदो आहियां जंहिंजे करे सुबुह जे निमाज़ ते देरि ईंदो आहियां भला जुमे जे निमाज़ में देरि छो कंदो आहियां चएसि ॻाल्हि ॿुध मां गवर्नर आहियां जोड़ो कपिड़ो जो आहे हिकिड़ो जुमे जहिड़ी सुबुह जो चोलो धोआं सुके पायां वरी गोॾ धोआं सुके पायां मूंखे जुमे जे निमाज़ में देरि थी वेंदी आहे गवर्नर थी करे हिकिड़ो जोड़ो कपिड़नि जो भला 8 ॾींहं 9 ॾींहं मजलिस में बेहोश थींदो आहियां चएसि ॻाल्हि ॿुध मां पैगम्बर साईं जे साहबी जो मंज़र ॾिठो हो उहो मंज़र मूंखे यादि पवंदो आहे तॾहिं बेहोश थी ज़मीन ते किरंदो आहियां फरमायोसि कहिड़े साहबी जो कहिड़ो मंज़र ॾिठई चवण लॻो साईं ॻाल्हि ॿुधो जॾहिं हज़रत ख़ुबैब रज़ी अल्लाह तआला अन्हु खे काफ़िर फांसी ॾियनि पिया मां बि काफ़िर कलमो कोन पढ़ियो मां बि काफ़िरनि सां गॾु बीठो हुअमि छा मंज़र ॾिठई चए पियो साईं ॻाल्हि ॿुधो काफ़िर हज़रत ख़ुबैब साईं खे चवनि पिया वो ख़ुबैब छड़ो ज़बान सां इहे लफ़्ज़ चओ त मुंहिंजी जात ते फांसी जी जात ते नबी साईं जन हुजनि त असां तोखे छॾे ॾियूं आज़ादु कयूं हा पर हज़रत ख़ुबैब साईं जवाब में चवणु लॻो ज़ालिमो कहिड़ी था ॻाल्हि कयो मूंखे फांसी ॾियो त मां इहो क़बूल करे सघंदो आहियां पर नबी साईं जे बारे में ज़बान सां त ठहियो दिलि में बि अहिड़ो ख़्यालु करण लाइ तयारु न आहियां हिते हिकिड़ो सियाणो काफ़िर हो चएसि पियो भला इहे ज़बान सां लफ़्ज़ चई बर्दाश्त कर जान बची वेंदई हज़रत ख़ुबैब साईं चवणु लॻो मूंखे फांसी अची वञे बर्दाश्त करे सघां थो पर नबी साईं पेर मुबारक में कंडो लॻे न मां ख़ुबैब खां बर्दाश्त न थींदो हिते काफ़िरनि चयोसि भला आख़िरी का ख़्वाहिश थी ॿुधा असां चयोसि त चवंदो त मुंहिंजी जान छॾियो आज़ादु कयो पर आख़िर ख़्वाहिश में इहे लफ़्ज़ चई मां शहीद थी वञा त मुंहिंजा सलाम मुंहिंजे मुहम्मद करीम खे ज़रूरु ॾिजो त असां वठी नारा हयासीं ताड़ियूं वॼायूंसीं सीटियूं वॼायूंसीं चयोसीं अरे ईअं नथो चए त मुंहिंजी जान छॾियो पोइ इन मंदर में मां बि बीठो हुअमि उहो मंदरु मूंखे यादि पवंदो आहे तॾहिं बेहोश थी ज़मीन ते किरी पवंदो आहियां
छड़ो साहबी जो मंज़र ॾिठई चयो सभई नबी साईं जा सभु साहबी बरहक ऐं सचा मां ॿिए नंबर ते अवां जी आॾो आयत करीमा पढ़ी वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन सभई चयो त सुहिणो साईं रहमत लिल आलमीन आहे हथ खड़ो करे चयो त बेशक सुहिणो साईं चयो ॾाढा चयो रहमत लिल आलमीन आहे मां कुझु साईं जी रहमत बयानु कयां मां जमियत उलमा इस्लाम जो अर्ज़ कयुमि अदना में अदना कारकुना पर असांजो ईमान अक़ीदो आहे त पैगंबर साईं जा हथ मुबारक बि रहमत वारा आहिनि चयो नबी साईं जी लिब मुबारक बि रहमत वारी आहे हथनि मुबारकनि जो किस्सो अर्ज़ कयां अव्हां खे उलमा सगोरा ॿुधाईंदा हूंदा हज़रत जाबिर साईं जो वाक़ियो पर वरी मां तव्हांखे ईअं ॿुधाईंदुमि जीअं मां ॿुधो आहे हज़रत जाबिर साईं जो मशहूरु वाक़ियो आहे खंदक जे मौक़े में बुख लॻेसि थी पेट सां पथर ॿधी नबी साईं वटि आयो साईं बुख लॻी आहे पेट सां पथर ॿधो अथमि मूंखे मोकिलियो त मां शाम में वेही आराम कयां साईं जन फरमान था जाबिर हेॾे त नज़र कर मां जो नज़र कई नबी साईं पंहिंजे पेट मुबारक खां कपिड़ो मुबारक परे कयो ॾिठमि त नबी साईं जे पेट मुबारक सां बुख जे करे ॿ पथर ॿधा पिया आहिनि हज़रत जाबिर चयो त जॾहिं मां साईं जी बुख ॾिठी न मां खां पंहिंजी बुख ई विसरी वई तकिड़ो घर वारी खे चयुमि ॾे ख़बर अटो घणो पियो आहे चए 2 माण्हुनि जो अटो पियो आहे भाॼी ॿियो त कोन्हे छेलड़ो नड़ो बीठो थी मां ज़बह करे कुई करणोमांसि वारो कर मानी बि पचा भाॼी बि पचा मां साईं खे बुख ॾिसी आयो आहियां पेट मुबारक सां 2 पथर ॿधा पिया अथनि मां साईं खे दावत करे अचां जाबिर साईं जी घरवारी चएसि जाबिर कुझु पंहिंजो बि ख़्यालु कंदो कर चए कीअं चए तोखे ख़बर न आहे तुंहिंजे 5 साल जो पुटु अब्दुल्ला 3 सालनि जो अब्दुलमान ॾाढा बीमार पिया थी आख़िरी बसान में मरण में पिया थी पहिरियां वञ कंहिं हकीम खे वठी आ पंहिंजे बचनि जो इलाज करायूं बाद में नबी साईं खे दावत ॾींदासीं जाबिर साईं चएसि थो घरवारी ॻाल्हि ॿुधो 2 पुट मरी वेंदा मां सूर सही सघां थो पर पैगंबर साईं जी बुख खे सही नथो सघां पुट मरी वेंदा मूंखां बर्दाश्त थींदई पर साईं जी बुख मूंखां बर्दाश्त न थींदई ॻाल्हि ॿुध मां नबी साईं खे दावत करे अचां थो तूं सब्र कजां बेसब्री न कजां मथां नबी साईं जाॾो पंहिंजे पुटनि जी बीमारी बयानु करें नबी साईं खे ॾुख पहुचे दावत न खाइनि तूं सब्र कजां नबी साईं दावत खाईंदा मां अर्ज़ु कंदुमि पैगंबर रहमत जा हथ खणंदो अल्लाह असांखे 2 पुट ख़ुशि करे ॾींदो हज़रत जाबिर साईं चए थो मां आयुमि नबी साईं 1500 साहब जे विच में वेठा मां वेझो वेही आस्ते अर्ज़ु कयो साईं मां तव्हांजी दावत झली आहे पाण फरमान था छा इंतज़ाम कयो थी साईं 2 माण्हुनि जो अटो आहे नंढड़ो हिकिड़ो छेड़ो उहो कुही आयो आहे फरमायूं घणनि खे दावत ॾियूं अर्ज़ु कयुमि साईं हिकु ॿियो अव्हां जंहिंखे पाण फरमायो छो त मानियूं बि 2 आहिनि 2 ॼणनि जी दावत थींदी भाॼी बि थोरी आहे हज़रत जाबिर चए थो नबी साईं 1500 साहब में उथी बीठा सॾु करे फरमान था ओ 1500 साहब हो तव्हां सभिनी खे हज़रत जाबिर जी दावत आहे हज़रत जाबिर चए थो मुंहिंजा ताक़ निकिरी आहे त मां वटि कुल 2 मानियूं भाॼी बि थोरियूं नबी साईं 1500 साहबनि खे दावत ॾियनि था पर मूंखे यकीन आहे जे मुहम्मद साईं जे ज़ुबान पाक मां लफ़्ज़ दावत जो निकितो आहे न इंशाअल्लाह इंतज़ाम बि थी वेंदो नबी साईं जन आया फरमान था जाबिर मानी कहिड़ी थी से 2 मानियूं पयूं आहिनि भाॼी सही पई आहे पाक करीम पंहिंजी लिब मुबारक कढी थोरी भाॼी में विधऊं थोरी मानी में विधऊं फरमायूं हाणे मानी भाॼी हलाइण त शुरू कर हज़रत जाबिर चए थो मां मानी भाॼी हलाइण शुरू कई 1500 साहबी खाई करे ढो करे हलिया विया अञा जो भाॼी जे ढक खे मथे कयां नज़र कयां त ज़रे बराबरि बि कर कोन आई आहे हाणे अॻिते किस्सो ख़्याल सां ॿुधो हज़रत जाबिर साईं चए थो हिकिड़े थां में मां मानी रखी ॿिए में भाॼी रखी साईं जे आॾो रखियुमि साईं हाणे त तव्हां खाओ न साईं जे आॾो भाॼी बि पई आहे मानी बि पई आहे साईं जन फरमान था जाबिर जी घरवारी ॻाल्हि ॿुधो मां मुहम्मद जे दिलि में हिकिड़ी ॻाल्हि आई आहे जे तव्हां मां मुहम्मद खे ॿुधाईंदो त मां मुहम्मद तव्हांजी दावत खाईंदुमि न त मां मुहम्मद तव्हांजी दावत न खाईंदुमि हज़रत जाबिर चए थो साईं कहिड़ी ॻाल्हि तव्हां हुकुम कयो असां 2 ॿुधाईंदासीं साईं जन फरमान था जाबिर जी घरवारी ॻाल्हि ॿुधो अॼु 2 माण्हुनि मां थोरी भाॼी मां 1500 साबी खाई करे ढो करे विया आहिनि पर मां मुहम्मद तव्हां ॿिन्ही ज़ाम जे मुंहं ॾे न कयां थो तव्हांजे मुंहं ते का ख़ुशी कोन्हे का तव्हांजे मुंहं ते का मुर्क ई कोन्हे का न त
ता ज़ालिम सैदा खिलवा जो ता खिलवा ता जा लट्टा ब खिली पवन हा चेबो को ता के दुख बो तला मां मोहम्मद के पाजे दुख द बुधायो हज़रत जाबिर चे तो आओ सी असा जे 5 साल जो पुट अब्दुल्ला 3 साल जब द मां डांडा बीमार पिया खन मल में पिया असा के पाजे पुटन जे बीमारी जो दुखा संजन फरमाता जाबिर मानी बे रख भाजी बे रखा मां मोहम्मद के पाजा बीमार पुट त ॾार अज किसी अंदर सुम्या पिया खन पाक करीम मुझे पुटन जे मथा जी सद करे फरमान था अब्दुल्ला बिन जाबिर ओ रहमान बिन जाबिर पर मुझे पुटन का आवाज ही न निकरे पियो मां ॾिठो त मुझे सुने से जे अखिल मुबारक का लड़क मुबारक वही आया रहमत जा थकड़ी चवंदा ओ मुझे अल्लाह मां मोहम्मद रुआ बि थो अल्लाह मां मोहम्मद दुआ बि घुरां थो अल्लाह जाबिर जा पुट बीमार पिया थी के खुश कर त मां मोहम्मद के पंहिंजे घर में खुश ॾिसां नबी शेवान भी प्यारा मां जात भी कयूं बीठा खल हज़रत जाबिर चे तो तॾहिं ख़बर पई मां जो ॾिठो त मुंहिंजा ॿई पुट खटंदा जो था वठी जो भॻा त घर जे आग रसान में भॼंदा डुकंदा वतन था चओ त बीमारी कोन अल्लाह ख़ुश करे ॾिना आहिनि तॾहिं क़ुरान बि चए थो वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन ए भलाई भी साईं जे करे थी न त जेके तव्हां सां वारा अफ़ाल आहिनि न हफ़्तो त ठहियो महीनो त ठहियो पर ॾींहं जे विरहण जहिड़ा न आहियूं पर अल्लाह साईं नबी साईं जे करे वॾी भलाई कई थी अर्ज़ु कयां अल्लाह नंबर सां नबी साईं जे करे हिकु नेकी जाते 10 नेकियूं ॾींदो अथव हे तव्हांजी नेकी अथव उलमा कराम जी महिनत आहे जमियत उलमा इस्लाम जंहिंजो क़ाइद मौलाना फज़ल रहमान जंहिं 100 साल इज्तिमा रखियो आहे पेशावर में सॼी जमात खे सॾु ॾिनो अथई 100 साल खां बाद जमियत उलमा इस्लाम जे साईं खे चवाणी जंहिं वक़्त खां वठी ठही आहे 100 साल तक़रीबन थियो आहे उन जे ख़ुशी में इज्तिमा रखियल आहे अलाह जी महिरबानी सां असां बि इलाइक़नि में घुमूं था ॾाढियूं तयारियूं लॻियूं पियूं आहिनि चओ इनशा अल्लाह हिते पेशावर चओ इनशा अल्लाह 7, 8, 9 अप्रैल ते चओ इनशा अल्लाह ज़रूरु शरीक थींदासीं हथ खड़ो करे चओ इनशा अल्लाह पूरी कोशिश कंदासीं उलमा कराम जे सॾ ते आवाज़ जी करे ईंदव न अल्लाह जे तरफ़ां महिरबानी थींदी अथव अल्लाह जे तरफ़ां रहम जो फ़ैसिलो थींदो अथव 2 हफ़्ता खनि थींदा मां मीरपुर माथेले अवां जे ई परे पासे ॾों वाइद ते वियुसि उते मूंखां अॻु में हिकिड़े मौली साहिब वाइज़ कयो पर हिकिड़ी अजीब ॻाल्हि कई चवणु लॻो साईं 2010 में हेॾे ख़्यालु कयो 2010 में किन मुल्कनि नबी साईं जे शान में गुस्ताखी कई हुई खाका ठाहिया हुयऊं 2010 में पोइ क़ाइदे जमियत हज़रत मौलाना फज़ल रहमान ऐलान कयो हो चइनी सूबनि में उन्हनि जे ख़िलाफ़ एहतजाज रैलियूं निकितियूं हुयूं असांजी सिंध जी रैली हुई ठेड़ी खां वठी करे बबलो बाईपास ताईं असां बि उन में शरीक हुआसीं पोइ मौलाना ॻाल्हि कई पे चई असांजे इलाइक़े में को मौली साहिबु पोड़ो हो नालो अब्दुल रहमान ज़ात जो भुटो हुयो उहो बि असां सां उन रैली में गॾु हुयो शरीक हुयो पर उन मौलाना खे ॾिठोसीं उन पोड़े मौली साहिब खे जाथे जो हले पियो त सड़ो रोए पियो अखियुनि मां पाणी बीहेसी न पियो मानी ॾिनीसीं मानी बि न खाए पियो पाणी ॾिनोसीं पाणी बि न पीए पियो बसि जहिड़ो मौली साहिबु वाइद करे पियो न हे उन ॾे तके करे ईअं ज़ारो ज़ार कतार कतार रोए पियो शाम जो रैली पूरी थी रात जो घर मोटी आयासीं ॾींहं ते उन मौली साहिब सां मुलाक़ात थी चयोसीं ॾे त ख़बर कल्ह इन रैलीअ में जाथे हले पियो रोए पियो कहिड़ी ॻाल्हि हुई चवणु लॻो ॻाल्हि ॿुधो मां नबी साईं जे मोहबत में प्यार में साईं खे चवाणी ॻाल्हियूं ॿुधां पियो त मूंखे रोअण खां बसी न अचे पई पर अञा ॿी ॻाल्हि बि मां तव्हांखे ॿुधायां जीअं शाम जो मोटी आयासीं न रात जो घर वारनि मूंखे मानी ॾिनी मूंखे इन मोहबत ऐं प्यार में नबी साईं जे में मानी बि न वणी तॾहिं बि मां रोआं पियो रोईंदे रोईंदे तहजद पढ़ियुमि वरी सुम्ही पियुमि रोईंदे निंड में नबी साईं जी मूंखे ज़ियारत नसीब थी वई ऐं नबी साईं मूंखे फरमायो अब्दुल रहमान गम न कर ॾुख न कर वधीक ॾुख न कर इहा ख़ुशख़बरी सुभाणे जेको पुछे ॾिजान त हिन रैलीअ में जेतिरा बि माण्हू शरीक थिया आहिनि अल्लाह सभिनी खे माफ़ बि करे छॾियो आहे अल्लाह हिन खां हमेशह राज़ी बि थी वियो आहे उलमा काम जे सॾ ते ईंदो अल्लाह जो रज़ामंदो बि थींदो अल्लाह असीं गुनाह बि माफ़ कंदो अल्लाह साईं सभिनी खे इन उलमा जे सॾ ते जी करे अचण जी तौफ़ीक़ अता फरमाए
अल्लाह से ये जेका दोस्तन मेहनत कई अल्लाह इन जी मेहनत के भी कबूल मंजूर फरमाए। रब मूखा भी जेके लफ़्ज़ चवराया अल्लाह मुझा भी कबूल फरमाए। व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।